नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दादू में ख़बर ॾींदा हलूं त ज़ालिम भाउ मिल्कियत जे मामले तां माउ समेत माज़ूर भाउरनि ते केस दाख़िल कराए छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।